दोस्त बाज़ जी उम्र तकरीबन 70 साल ताईं हूंदी आहे, मगर इहो बाज़ इन 70 साल उम्र ताईं पहुचण जे लाइ केतिरी मुश्किलात खे मुंहुं ॾींदो आहे। छा तोखे ख़बर आहे, अॼु मां बाज़ जी तोखे मुकमल कहाणी ॿुधाईंदुमि, जंहिंमां तोखे इहो सबक ज़रूर मिलंदो त तोखे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपे। हिकु मामूली पखी पंहिंजो केॾो वॾो विजन रखे थो। तुंहिंजो विजन छा हुजणु घुर्जे? अॼु इंशाअल्लाह अॼोकी वीडियो तुंहिंजी ज़िंदगी तब्दील करे रखंदी। दोस्तों, अगर तव्हांखे अहिड़ियूं वीडियोस पसंदि थियूं अचनि त हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कजो ऐं इंशाअल्लाह ही चैनल ॾींहं राति तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ, पूरी सिंध जो मुक़द्दर तब्दील करण जे लाइ असां लॻा पिया आहियूं ऐं इंशाअल्लाह तव्हांजो ऐं पूरी सिंध जो मुक़द्दर असीं तब्दील करे रहंदासीं। ऐं जॾहिं इन बाज़ जी उम्र 40 साल थी वेंदी आहे, इन जा पर तकरीबन ख़त्म थी चुका हूंदा आहिनि ऐं गॾोगॾु बाज़ जा जेके पंजा हूंदा आहिनि उहे बि ख़त्म थी चुका हूंदा आहिनि, जंहिं वजह खां बाज़ शिकार नाहे करे सघंदो ऐं इन जी मज़बूत चूंभ उम्र वधण जे करे तमामु टेढ़ी थी चुकी हूंदी आहे ऐं इन में उहा कमज़ोरी शामिल थी वेंदी आहे, जंहिंसां हुनखे शिकार करण में इंतिहाई दुश्वारी थी वेंदी आहे। दोस्तों, बाज़ जा जेके पर हूंदा आहिनि तमामु वज़नी थी वेंदा आहिनि। उॾण खां त हिनखे तकरीबन जवाबु हूंदो आहे ऐं इहे पर सीने सां चिंबड़ी पवंदा आहिनि, तंहिंजे करे उॾण में तमामु घणी दुश्वारी जो हिनखे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। दोस्तों, एॾियूं वॾियूं मुश्किलात हुजण जे बावजूदु बाज़ खे कुल 2 रस्ता हूंदा आहिनि। पहिरियों रस्तो, या त इहो बाज़ मौत खे तस्लीम करे, ऐं ॿियो रस्तो, या त 150 ॾींहंनि जी सख़्त तरीन मुशक़त ऐं मेहनत जे लाइ तैयार थी वञे। इंतिहाई तकलीफ़ खां पोइ उॾण जे बावजूदु हे पहाड़नि में वेंदो आहे, पहाड़नि सां पंहिंजी चूंभ खे टकराईंदो रहंदो आहे, जंहिंजे करे हुन जी चूंभ टुटी पवंदी आहे ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ इन बाज़ जी नई चूंभ निकिरी ईंदी आहे ऐं उन नई चूंभ सां बाज़ पंहिंजे नहनि खे कटे फिटी कंदो आहे। ऐं दोस्तों, इन अमल खे तकरीबन महिनत खां पोइ 5 महीना लॻी वेंदा आहिनि, जंहिंखां पोइ ही उन क़ाबिल थी वेंदो आहे जो ही 30 सालनि जी ॿी नई ज़िंदगी गुज़ारे सघे थो। दोस्त, इन मां तोखे इहो सबक थो मिले त चाहे मुश्किल रस्ता केतिरा बि अचनि, कॾहिं बि हार नाहे मञणी। चाहे कुझु बि थी वञे, तोखे इन बाज़ वांगुरु या त मौत खे तस्लीम करणो आहे या इंतिहाई तवील मेहनत खां पोइ तोखे वरी नई ज़िंदगी हासिल करणी आहे, वरी कामयाब ज़िंदगी हासिल करणी आहे। त इन जे करे अगरि तोखे कामयाब थियणो आहे, इन कामयाबी जे लाइ तोखे तमामु घणी तवील मेहनत ऐं मुशक़त करणी पवंदी। उन खां पोइ त तूं वञी कामयाब थींदे। इन जे लाइ इन बाज़ जी ज़िंदगीअ मां पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर करण जी कोशिश कर। इन बाज़ जी ज़िंदगीअ मां सबक हासिल करण जी कोशिश कर। दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी ज़रूर तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।